हीअ वीडियो एडिटिंग सिर्फ़ 2 मिंटनि में कैपकट जे अंदरि ठाहिणु सिखंदासीं। बस तव्हां सां गुज़ारिश आहे त वीडियो आख़िर ताईं ॾिसो। सभ खां पहिरियां कैपकट जे अंदरि ब्लैक बैकग्राउंड ऐड करियो। उन खां पोइ थोरो लेफ्ट साइड ते स्क्रोल करियो। हीअ स्टिकर जो ऑप्शन मिलंदो, उन ते क्लिक करियो ऐं हिन सर्च में लिखो लीव्स। बस तव्हां लीव्स लिखंदा त हिते केतिरनि क़िस्म जा स्टिकर खुलींदा। हीअ स्टिकर तव्हां चूज़ करियो। स्टिकर जी साइज़ नंढी करे ऐं हिनखे हिन कुंड ते रखी ऐं पोइ हुनखे पहिरियों की फ्रेम लॻाए ऐं ॿियो की फ्रेम हिन जॻह ते लॻाए हिन तरीक़े सां स्क्रोल कयो। थोरो टाइम लाइन खे हटाए वरी टियों की फ्रेम हिन तरीक़े सां लॻाए हिनखे थोरो स्क्रोल कयो ऐं आख़िरी की फ्रेम हिन जॻह ते लॻाए थोरो हिनखे हेठि स्क्रोल करे ऐं हिनखे हिन तरीक़े सां वॾी साइज़ कयो। बस उन खां पोइ एक्सपोर्ट जे ऑप्शन ते क्लिक करे ऐं 1080 में हिनखे एक्सपोर्ट कयो ॿाहिरि पंहिंजी गैलरी में। एक्सपोर्ट करण खां पोइ तव्हां वापसि अचो कैपकट जे अंदरि ऐं न्यू प्रोजेक्ट ते क्लिक करियो। पंहिंजो प्रोजेक्ट गैलरी मां ऐड करियो जेको बि तव्हां लॻाइणु चाहियो पंहिंजी मर्ज़ीअ सां। तव्हांजो फ़ोटो हुजे या को प्रोजेक्ट लॻाइण खां पोइ हिन ओवरले जे ऑप्शन ते क्लिक करियो ऐं जेको पहिरियां असां एक्सपोर्ट कयो हो ब्लैक स्क्रीन वारो जेको लीफ उनखे ऐड करियो हिन जे मथां। उनखे ऐड करे तव्हां जेको सो वापसि हिन ते क्लिक करे हिन साइड में ईंदा तव्हांखे हिकु ऑप्शन मिलंदो रिमूव बीजी। हिन रिमूव बीजी ते तव्हां क्लिक कयो ऐं हिन में क्रोमा की ते क्लिक कयो ऐं हिन तरीक़े सां हिनखे हिन लीफ जे मथां क्रोमा की लॻायो। बस हेठि कुझु ऑप्शन ईंदा उन्हनि खे थोरो थोरो एडजस्ट करियो एंड लास्ट में सब्सक्राइब ऐं लाइक करियो। तव्हां दोस्तनि जी सपोर्ट आहे। कमेंट में ॿुधायो ही ट्यूटोरियल तव्हांखे कीअं लॻो।